नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु शिया आलिम अलामा अयाज़ क़ौमी साहब मौजूद आहे। अचो तुम सां ॻाल्हायूं था। अयाज़ क़ौमी साहब, ही जेका MWM तंज़ीम आहे तव्हांजी, उनजी जेका ही नए सिर तंज़ीम साज़ी थी आहे, उनमें शिमाल सिंध ऐं जनूब सिंध जे नाले सां उन्हनि तंज़ीम साज़ी कई आहे। इन ते तव्हांजो छा मौक़िफ़ आहे, छा चवंदो? ही काफ़ी ॾींहंनि खां हले पियो। असांजो MWM जे दोस्तनि सां बि राब्तो बि हुयो ऐं असांजे बुज़ुर्ग उलमा जो बि असां सां बि राब्तो हुयो। असांजी बि उन ते डिस्कस हले पई। असां कंहिं बि सूरत में सिंध जी विरासत तंज़ीमी तौर ते हुजे, हुकूमती तौर ते हुजे, इंतिज़ामी तौर ते हुजे, कंहिं बि तौर ते सिंध जी तक़सीम जे सूरत ते राज़ी न आहियूं। ऐं सिंध जी वहदानियत ते मज़हबी धुरियूं हुजनि या सियासी धुरियूं हुजनि या असांजूं समाजियूं धुरियूं हुजनि, जॾहिं बि सिंध जी वहदानियत जे टोड़ जी ॻाल्हि कंदा त असां सरापा एहतिजाज कंदासीं। ऐं जेको असां एहतिजाज नोट करायो आहे MWM जे अंदरि चंद आङिरियुनि ते ॻण जेतिरा शरपसंद आहिनि, उन्हनि ही शोशो उथारियो आहे। असांजे उलमा जो राब्तो अलामा राजा नासिर अब्बास सां बि आहे ऐं असांखे कवी उमीद आहे त अलामा राजा नासिर अब्बास अहिड़ो क़दम सिंध जे वहदानियत ते यकीन रखंदो हूंदो। एॾो वॾो सियासी आलिमाई मज़लूमनि सां हर वक़्तु गॾु मज़लूमनि जो आवाज़ बणियो आहे। असां बि सिंध धरती जा माण्हू मज़लूम आहियूं। असां चऊं था जीअं तव्हां फ़लस्तीन जी क़िबला वहदानियत ते यकीन रखो था, असां बि सिंध जी वहदानियत ते वार कंदड़ खे इसराइल खां घटि न सम्झंदा आहियूं। छो जो जेकॾहिं इसराइल जे लाइ उन जी सरज़मीन खे टोड़ण जे लाइ इसराइल बि त इहो थो चए न, फ़लस्तीन जो हेॾो टुकड़ो ॾियो, हेॾो टुकड़ो ॾियो। तव्हां बि मुंहिंजी सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे इसराइल वारी पोज़ीशन कंदव त असां बि शरई तौर ऐं आलमी तौर ते इसराइली सोच तव्हांखे जो अलमबरदार सम्झंदासीं, न की तव्हांखे मज़लूमनि जो अलमबरदार सम्झंदासीं। ऐं असां सिंध जे शऊर ऐं सिंध जे हर वारिस गॾिजी बीही करे, असां सिंध सां गॾिजी बीही करे असां कॾहिं बि मज़हबी मतभेद खां ख़ुशूसन मां मथे बीही कमु कयो आहे। जेकॾहिं मूंखे कंहिं मज़हबी आड़ ते इल्ज़ाम बि हयो आहे त मां उन ते ॻाल्हाइण बि पसंदि न कयो आहे, जंहिंजो सबबु अॼु तव्हां ॾिसो था MWM प्योरली शिया तंज़ीम आहे। जंहिं जेकॾहिं उहो ग़लति क़दम खयो आहे त अॼु मां तव्हांजे आॾो उनखे बि इहा अपील करे रहियो आहियां त इन क़दम खां पोइ ते थिए, वरन संदसि तंज़ीम एॾा नुक़सान खणंदी जो सिंध जो माण्हू उन सां एॾी नफ़रत कंदो जो शीयत रुगो तंज़ीम खे नुक़सान न थींदो पर मज़हब शिया खे बि नुक़सान थींदो। ऐं हिननि जे लाइ पोइ सिंध जे पूरी सिंध में तबलीग करणु मुश्किल थींदी। ऐं जेकॾहिं ही बज़िद रहिया त हालात जा ख़ुदि ज़िमेदार हूंदा।